सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस काज़ी फैज़ ईसा जी सरबराही में इस्लामाबाद हाई कोर्ट के जजिस पारां खत लिखण बाबत पाण मुरादे केस की बुधणी। हिन मामले ते बुधणी लाइ जजिस के न चूंडियो वियो। जस्टिस यही आफरीदी पाण के बेंच खां अलग कयो। मुदाखलत अंदरां ॿाहिरां ॻुझनि इदारनि, सोशल मीडिया ऐं खानदान मां भी थी सघे थी। पहिरें ॾींहुं चयो हो त अदालत में मुदाखलत बर्दाश्त न कंदसि। समूरा मामला मीडिया ते अची रहिया आहिनि, छो न मामले खे खोलियो वञे। इशारो ॾेई रहियो आहियां त ईंदड़ ॿुधणी फुल कोर्ट कंदी। आउं हिन अदालत की तारीख़ जो न पंहिंजे दौर जो ज़िम्मेवार आहियां। जजिस जे तहफ़ुज़ रियासत जी ज़िम्मेवारी आहे। मुल्क में तमाम घणी विरछ आहे। कंहिंखे बि शक न हुजणु घुरिजे त असां अदलिया जी आज़ादी जा मुहाफ़िज़ आहियूं। रातो रात शयूं बहितर नथियूं थी सघनि। चीफ जस्टिस काज़ी फैज़ ईसा जा ॿुधणी दौरान रिमार्क्स। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां IMF पारां कर्ज़ की आख़िरी किस्त की मंजूरी ते इत्मीनान जो इज़हार। वज़ीर आज़म पारां नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब ऐं मुआशी टीम की कोशिशुनि की तारीफ़। शहबाज शरीफ चवे तो IMF पारां आख़िरी किस्त मिलण सां पाकिस्तान में वधिक मुआशी इस्तेहकाम ईंदो। पाकिस्तान जी मुआशी तहफ़ुज़ लाइ ॾुखिया फ़ैसिला कया वेंदा। ॾुखियनि फ़ैसिलनि जा फ़ाइदा मुआशी इस्तेहकाम की सूरत में साम्हूं अचनि पिया। ख़ुदा मईशत बहितर बणाइण जो मौक़ो ॾिनो। मुल्क खे मुआशी तरक्की ॾियारींदासीं। कर्ज़ वठण कामयाबी नाहे। कामयाबी तॾहिं थींदी जॾहिं कर्ज़ खां छुटकारो मिलंदो। मेहनत जारी रही त कर्ज़ खां छुटकारो मिली वेंदो ऐं मुआशी ख़ुशहाली जो दौर जल्द ईंदो। ॾुखे वक़्त में साथ ॾियण ते IMF जो बि थोराइतो आहियां। नैब अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी ख़िलाफ़ LNG रेफरेंस वापस पची छॾियो। इस्लामाबाद जी एहतिसाब अदालत में LNG रेफरेंस बाबत केस जी ॿुधणी। शाहिद ख़ाक़ान अब्बासी समेत समूरनि जवाबदारनि खे LNG रेफरेंस मां बरी कयो वियो। रेफरेंस में क़ौमी नाणे खे 21 अरब रुपया नुक़सान रसाइण जी दावा कई वई हुई। नैब 2019 में अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी खे गिरफ़्तार भी कयो हो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी अॼु कराची जो दौरो कंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर सिंध रेंजर्स हेडक्वार्टर्स जो दौरो कंदो। मोहसिन नक़वी सिंध रेंजर्स हेडक्वार्टर्स में आला सतही इजलास जी सदारत कंदो। वफ़ाक़ी वज़ीर FI रीजनल हेडक्वार्टर्स जो भी दौरो करे आला सतही इजलास की सदारत कंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी कराची में अहम शख़्सियतुनि सां मुलाक़ातूं भी कंदो। 1 मई खां पेट्रोलियम शयुनि जी अघनि में घटिताई जो इम्कान। पेट्रोल 5 रुपया 4 पैसा ऐं डीज़ल 8 रुपया फ़ी लीटर सस्तो थियण जो इम्कान। घासलेट 8 रुपया 3 पैसा ऐं लाइ डीज़ल 5 रुपया 40 पैसा फ़ी लीटर सस्तो थियण जो इम्कान। आलमी मंडी में कच्चे तेल के अघ में गुज़िरियल 2 हफ़्तनि में घटिताई थी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु मुल्क में तालीमी एमरजेंसी लागू करण जो ऐलान कंदो। इस्लामाबाद में तालीम वारी वफ़ाक़ी वज़ारत पारां तालीमी एमरजेंसी रिस्पॉन्स कॉन्फ्रेंस अॼु थींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ कॉन्फ्रेंस में तालीमी एमरजेंसी लागू करण जो बाज़ाब्ता ऐलान कंदो। चइनी सूबनि जा वॾा वज़ीर, तालीम वारा वज़ीर शिरकत कंदा। कॉन्फ्रेंस में यूनिसेफ, यूनेस्को समेत ॿियनि आलमी इदारनि जा नुमाइंदा भी शिरकत कंदा। वज़ीर आज़म की ॾह वापसी में देर सबब वफ़ाक़ी काबीना जो इजलास मुलतवी। वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु ॾींहं जो 11 वॻे तलब कयो वियो हो। इजलास वज़ीर आज़म शहबाज शरीफ जे सऊदी अरब दौरे सबब मुलतवी कयो वियो। इद्दत में निकाह केस सज़ा ख़िलाफ़ PTI बानी ऐं बुशरा बीबी जी अपीलुनि ते इस्लामाबाद जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट में ॿुधणी। बुशरा बीबी जी अॻूणे मुड़ुस ख़ावर मानिका पारां सेशन जज शाहरुख अर्जुमंद ते बेएतमादी ज़ाहिर। ख़ावर मानिका जे केस भी अदालत ॾांहुं मुंतक़िल करण वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो।